रास अली ज़रदारी जो चवणु आहे त 10 मई मुल्की तारीख़ जो रोशन बाब आहे। हक़ जी जंग खे 1 साल मुकमल पाकिस्तान माउंट इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे सदर चयो त फील्ड मार्शल आसिम मुनी जी क़यादत में हथियारबंद फ़ौज पंहिंजी महारत साबित कई। हुन चयो त पाक फ़िज़ा जे शाहीननि दुश्मन ते पंहिंजी दहशत तारी कई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां सदर रास अली ज़रदारी जो चवणु आहे त 10 मई मुल्की तारीख़ जो रोशन बाब आहे। हक़ जी जंग खे 1 साल मुकमल थियो आहे। पाकिस्तान माउंट इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे सदर चयो त फील्ड मार्शल आसिम मुनी जी क़यादत में हथियारबंद फ़ौज पंहिंजी महारत साबित कई। हुन चयो त पाक फ़िज़ा जे शाहीननि दुश्मन ते पंहिंजी दहशत तारी कई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं। अहम ख़बर जे हवाले सां सदर रास अली ज़रदारी जो चवणु आहे त 10 मई मुल्की तारीख़ जो रोशन बाब आहे। हक़ जी जंग खे 1 साल मुकमल पाकिस्तान माउंट इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे सदर चयो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में हथियारबंद फ़ौज पंहिंजी महारत साबित कई। हुन चयो त पाक फ़िज़ा जे शाहीननि दुश्मन ते पंहिंजी दहशत तारी कई।